खबर है नाज़रीन घोटकी में तमाम शेयर कयूं पिया। घोटकी भरिसां ड्यूटी दौरान शहीद थियल पुलिस एहलकार की जनाज़ा नमाज़ अदा कई वई है। यूनिस भुट्टो की रिपोर्ट मुताबिक गुज़रियल रात देर सां CPF के पिकेट 109 ते ड्यूटी दौरान शहीद थियल एहलकार सज्जाद मलिक की जनाज़ा नमाज़ घोटकी में संदस घर लॻ बिजली ग्रिड स्टेशन में अदा कई वई। नमाज़ जनाज़ा में DIG सखर ताहिर अब्बास, SSP घोटकी अज़हर मुगल समेत शहीद के वारसन मिटन माइटन शहरन पुलिस एहलकारन वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त पुलिस के दस्ते तरफ़ां शहीद के सलामी पिण ॾिनी वई। जनाज़ा नमाज़ बाद शहीद जो मड़ मकामी कब्रिस्तान में मिट्टीअ मां हवाले कियो वियो। उन मौके ते DIG सखर ताहिर अब्बास, SSP घोटकी अज़हर मुगल चयो त पुलिस पिकेट ते हथियार बंदन हमलो नाहे कयो, पर चोर बकरियूं चोरी करे पिकेट वटां किरास थी रहा हुआ त पुलिस जो साणन मुक़ाबलो थियो, जंहिंमें असांजो हिकु एहलकार नौजवान सजाद मलिक शहीद थियो आहे। असांजे नौजवान की फायरिंग में एक चोर भी सख्त ज़ख्मी थियो आहे, जंहिंखे संगती खणी विया आहिनि। असां उन जी ॻोल्हा में आहियूं, जल्द खेसि ज़िंदा या मुर्दा हालत में हथ कंदासीं ऐं ॿियनि जवाबदारनि खे बि जल्द पुलिस गिरफ़्तार कंदी। हुननि चयो त असां ॿई ऑफिसर नवां आहियूं। घोटकी ज़िले में धाड़ेलनि के ख़िलाफ़ नए ऑपरेशन की नई हिकमत अमली जोड़ींदासीं। सहाफ़ियुनि तरफ़ां पुछियल सवालनि के जवाबनि में हुननि जो चवणु हो त पुलिस वटि असलो नकारा आहे ऐं बेल्ट प्रूफ जैकेट्स भी आहिनि। पुलिस के नए सिर मंज़म कंदासीं। उन मौके ते DIG जे ऐलान कयो त शहीद जे पौरनि के सिंध सरकार की पॉलिसी मूजिब 1 करोड़ रुपया अदा करण सां गॾु तय कयल मुकम्मल मुआवज़ो ॾियारो वेंदो। होॾां शहीद एहलकार के साथी पुलिस एहलकारनि इंकशाफ़ किया है त शहीद सज्जाद मलिक गोली लगण बाद खेसि ज़िंदा हालत में तालका अस्पताल घोटकी पहुंचायो वियो, पर अस्पताल में बर वक्त इलाज न थियण सबब संदसि ज़िंदगी बची न सकी। अॻवाट इतला बावजूद अस्पताल के MS अरबाब मलिक अस्पताल में कंहिं भी किस्म की इमरजेंसी न हुई, इलाज जा इंतजाम न किया विया। शहीद सज्जाद एहलकार 2 हफ़्ता अॻु शादी कई हुई। हू 6 भाइरनि मां सभ खां नंढो हो।